नाज़रीन हिकिड़ो गभरू नौजवान जेको हिन ईद ते घोट थियणो हो उहो हैदराबाद में अॻई मुबैना तौर ते क़त्ल थी वियो ऐं उन क़त्ल खे हिकिड़ो ख़ुदकशी ऐं आपघात जो रंग ॾिनो वियो। पर हर उहो माण्हू जेको उहो मौक़े वारदात ते निकितल फ़ोटू ॾिसी करे ऐं हिकिड़ो आम इंसान बि चई सघे थो त इहा का ख़ुदकशी न आहे, हीउ हिकिड़ो क़त्ल आहे। त इन सिलसिले में असां ठरी मिरवाह में पहुता आहियूं। ठरी मिरवाह में ही ॻोठु आहे अब्दुल लतीफ़ शर ऐं हिते हुनजो वालिद असां सां मौजूदु आहे। तव्हांखे छा ख़बर पई, छा थियो ऐं तव्हांजो छा अंदाज़ो? असांजो छोकिरो एजुकेशन जे लाइ वियो ऐं लॉ कॉलेज सिंधु यूनिवर्सिटी जे लॉ कॉलेज जे 4 साल ख़ैर सां पूरा थी विया। एग्ज़ाम हाणे जेको आहे 8 तारीख़ ते पूरो थियो हुयो ऐं असांजे न को घर जो को अहिड़ो को मसाइल हुयो, न को कंहिंसां का हिन जी अहिड़ी का दुश्मनी, टेंशन, कंहिं बि क़िस्म जो डिप्रेशन वग़ैरह न, कुझु बि न साईं। वधि में वधि सोशल माण्हू हुयो ऐं न कंहिं सियासी पार्टी सां तावन हुयुसि ऐं न कंहिं पार्टी जो कंहिं बि पार्टी सां हुनजो वाबस्ता न हो। माशाल्लाह एजुकेशन जे सिस्टम सां हाणे जेको क्विज़ कॉम्पिटिशन थी उन में सीनियर जज साहिबान हुनखे सर्टिफिकेट ॾिना ऐं उन जे बावजूदु थी सघे थो त जेको आहे सो तालीम जे बिहेवियर ते को कयो वियो आहे त ख़ुदा बहितर थो ॼाणे। असांखे पास त थींदो पियो पहिरें नंबर ते पास साईं, पहिरें नंबर ते। ईअं बि न जेको ॿियो केरु आहे वकील तव्हांजे ख़ानदान में जंहिंखे ॾिसी हिनखे शौक़ु थियो? असांजो भाणिजो आहे वकील एडवोकेट आहे, उनखे ॾिसी करे हिन चयो त जेको आहे सो हे एडवोकेट आहे, मां इनशाला बैरिस्टर थींदुमि। तव्हांजी बि ख़्वाहिश हुई? असांजी बि ख़्वाहिश हुई त बैरिस्टर थींदुमि ऐं हालांकि जेको आहे सो छोकिरो पढ़ण जे लाइ अंग्रेज़ी सिखण लाइ काफ़ी ट्यूशन वठंदो हुयो। हाणे बि जेको आहे सो हुनजी इहा ई ख़्वाहिश हुई त बाबा मां जेको आहे सो बैरिस्टरी लाइ ॿाहिरि वेंदुमि। फ़ोटू तव्हां ॾिठो त उहो वेठो आहे, ॾिसो था जीअं हाणे इन सां त माण्हू टंगिजी न सघंदो, या इन सां त साईं जेको हाणे लाइव ते आयो आहे त इन मां दुनिया पूरी चवे थी त जेको आहे सो ख़ुदकशी न आहे ऐं जेको आहे सो ज़ाहिर क़त्ल आहे। पुलिस जेको आहे सो ख़ुदकशी जो रंग ॾियणु चाहिनि था। असांखे जेको आहे सो रुॻो टरकायो वञे थो, न काई CCTV जी रिपोर्ट थी मिले, न पोस्टमार्टम जी थी मिले ऐं IG साहब GIT जोड़ी जेका अञा उन जो कोई बि अमल दख़ल न थियो, सुस्त रफ़्तारी सां हले पई। जीअं तव्हांखे ख़बर पई हिन जे मारिजी वञण जी त तव्हां ओॾांहुं विया, छा थियो, को जांच में हिसो वरितऊं, FIR दाख़िल करायूं, छा करायूं? असां जीअं पहिरें ॾींहं ते फस्ट इंफॉर्मेशन ॾिनीसीं, पुलिस पार्टी आई, उहा जेको आहे सो हुन पोस्टमार्टम वग़ैरह करायो ऐं उनखां पोइ असांखे डेड पार्टी ॾिनी वई। असां पोइ ॿिए ॾींहं ते जेको आहे सो असां FIR कराई नामालूम ते। पुलिस में सुस्त रफ़्तारी सां हले थो पियो, न को CCTV जो को थियो आहे, न को फॉरेंसिक जांच, उन में बि जेको आहे सो अहिड़ी कान अॻभराई थी आहे। वालिद पंहिंजो पेट कटे करे, लोड़े करे, महिनतूं करे, हार पा करे पंहिंजे बचनि खे मोकिलनि था तालीमी इदारनि में, उतां उन्हनि जा लाश था बरामद थियनि। त इहो हिकिड़ो छा माना कहिड़े क़िस्म जो सही आहे त रियासत जी आहे त जेको आहे सो असां प्राइवेट स्कूलनि में ॿारनि खे पढ़ायूं था। असांजी उमेदूं जेके आहिनि से असां जज थियणु ॾिठियूं पिए, बैरिस्टर थियणु ॾिसूं पिए, असांखे त लाश मिलियो, असांखे उन मां त कुझु बि कोन मिलियो। असां इहो ई था चाहियूं त उन्हनि माण्हुनि खे मंज़र आम ते आंदो वञे। शादी बि हाणे साईं हिन जेका ईद आई पे मंगणी थियली, हिन ईद ते जेको आहे सो उनजो टाइम हुयो शादी थियण जो। असांजे शादी थियण जे एवज़ में असांखे जेको आहे सो नंढड़े जो असांखे लाश मिलियो। नाज़रीन हीअ असां सां सोशल मीडिया जो इन्फ्लुएंसर बि आहे ऐं PTI जो अॻुवाण बि आहे ऐं इन सां गॾोगॾु अशफाक शर जो मामू आहे अली मर्दान शर, उन सां ॻाल्हायूं था। छा वाक़ियो पेश आयो तव्हांजी नज़र में, छा आहे केस? पहिरियों चयोसीं अचु चे सेमेस्टर पूरो थिए, असाइनमेंट मां जमा करायां। असाइनमेंट जमा कराए सुबुह ते ॻोठु अचिणो हुयो। पोइ हितां जो मुसलसिल असां फ़ोन कंदा रहियासीं त किथे पुॻो, उनजो फ़ोन जेको आहे सो हितां कमल लॻे कोन पियो, ॿिया हुनजा दोस्त हणनि पिया त अटेंड कोन पियो करे। पोइ उतां कंहिं माइट खे कंहिंखे चयोसीं ऐं जेके छोकिरा हुया हिन जो भाउ उहो आयो, उहे जो उते विया हुन हॉस्टल ते विया त लाश ॾिठऊं। पोइ उन्हनि हिते डायरेक्ट चवनि पिया ॿुधाईंदासीं त हया फाटंदो, हुन इवाल साहब जो या हुन जी वालदा जो। पोइ हुननि सिलो करे ईअं चयूं त
हल्की ख़बर करे जीअं ॿुधाइबो आहे, पोइ हुन सां एमरजेंसी थी पई आहे, धकु लॻो आहे हीअं। पोइ जॾहिं हक़ीक़त उन्हनि खां मालूम कईसीं, चवनि त बाबा हुन को क़तलु करे हिकिड़ी लीड में टंगे वियो आहे। पोइ अंदरां हुड़की वग़ैरह जा छा आहे? नज़र का बि कान आयाली, ईअं दर थोरो जी जाम हूंदो आहे न। किथे रहे? उहो सर नसीम नगर में नसीम प्लाज़ा 3rd फ्लोर ते उते रहे पियो। सो असांखे त वॾो तजब थो थिए, अफ़सोस थो थिए, हया थो फाटे। पुलिस सेंसियर ई न आहे। उहे जुज़ा अञा ताईं उते पिया आहिनि, जॾहिं उहे पंहिंजी जेके जुज़ा पंहिंजी असली हैसियत खां जॾहिं ख़राबु थींदा, एक्सपायर थींदा, रिज़ल्ट कहिड़ो ॾींदा? उहे गर्मी आहे, पोइ ख़बर न आहे त हू कंहिंखे राज़ी करण जे चकर में आहिनि या कातिल खे एतिरा बाअसर आहिनि जंहिंजे करे माना हुननि खे लिकायो छुपायो वञे थो। फॉरेंसिक रिपोर्ट बि कान आंदी वई आहे। 15G जी CC कैमरा हुअनि उहे बि गैर फ़ाल आहिनि। छा तव्हां सम्झो था त इन केस खे लोढ़ण जी कोशिशि कई थी वञे? असांखे त महसूसु फ़िलहालु इहो थो चए बाक़ी हाणे असां वक़्त खां अॻु ॿी कहिड़ी ॻाल्हि कयूं, पर जेके आसार असांखे महसूसु थियनि था, इंतिज़ामिया असांजी ॻाल्हि ॿुधण खां तयारु न आहे। असांजे जवान जो क़त्लु आयो आहे, भई इन में कई उमेदूं हुयूं वालदेन जूं। जेका JIT जुड़ी आहे, JIT बि सिर्फ़ु वर्बली जुड़ी आहे सर, एक्टिव न थी आहे। उन न कंहिंखे घुराए का गवाही पुछी आया आहिनि को बयान? न सर, कंहिंखां बि कोन्हे, कंहिंखां ई न पुछियो अथऊं, न को कंहिं नोटिस मोकिलियो अथऊं, न कंहिंखे घुरायो अथऊं, न उते ई को कमु शुरू कयो। तालीमी इदारनि में जेके अबो अमड़ संवारे सिंगारे पंहिंजा बचड़ा मोकिलीनि था त हे हितां को इंजीनियर थींदा, डॉक्टर थींदा, वकील थींदा ऐं मोटंदा, उनजे बजाए उन्हनि जा लाश था पहुचनि। इन जे बारे में सर बदकिस्मतीअ सां सिंध में त हिकु त सरकारी इदारनि में एजुकेशन रही न आहे। जेको प्राइवेट पंहिंजे पेट सां गोॾा पथर ॿधी पंहिंजे बचड़नि खे पढ़ाए, नर्सरीअ खां ग्रेजुएशन ताईं पुॼाए थो, यूनिवर्सिटी ताईं, उतां जेके इहे लाशनि जो सिलसिलो कंटिन्यू वक़्तनि बवक़्तनि मोकिलियो थो वञे। मुंहिंजे ख़्याल में त इहे पाकिस्तान जा दुश्मन आहिनि, इहे सिंध जा दुश्मन आहिनि, जेके हिरासमेंट फैलाए, डेथ बॉडियूं घर मोकिले, नौजवाननि में कंफ्यूज़ेशन पैदा, जीअं ॿार पढ़ाइनि ई न पढ़ाइनि, हिरासमेंट थिए थी। सर काफ़ी छोकिरा आहिनि वञण लाइ तयारु ई न आहिनि। ॿिया छोकिरा बि असांजा कराची के लाहौर के किथे पढ़ंदा आहिनि। कंहिं बि क़िस्म जो न सर असां सां ॻाल्हाईंदो, कॾहिं का ॻाल्हि हुन शेयर ई न कई। टेंशन हुयो न पीउ जो ATM हुन सां गॾु हूंदो हुयो, पैसा हुनजे अकाउंट में 5-10 हज़ार हूंदा हुया त एडवांस असां चवंदा हुआसीं त ॿुधाए, त ॿिया हितां माना अकाउंट में वरी जमा कराईंदा हुआसीं। कंहिं बि क़िस्म जी हुनखे न तंगी ही न छा, हो बिल्कुलु सेटिस्फाई हो, मुतमिन हो पंहिंजी ज़िंदगीअ मां। शादी बाक़िड़ो सर हिन ईद ते, ईंदड़ ईद ते शादी हुयसि। नाज़रीन असां सां मौजूदु आहे नाले वारो वकील सिकंदर अली शर। तव्हां हिकिड़ा वकील आहियो, तव्हां क्राइम ते हेॾे होॾे तव्हांजी नज़र आहे, हे तव्हांखे छा थो लॻे फ़ोटो ॾिसी त छा आहे ख़ुदकशी आहे, खून थियो आहे, छा थियो? सर सिधो सो मर्डर आहे, सुसाइड जो नालो ॾिनो वियो आहे। ही तव्हां ॾिसो बेड जो ई मेजरमेंट ॾिसो ऐं पखे जी ॾिसो, उहो तक़रीबन एप्रोक्सीमेटली 3 फुटनि जो फ़ासिलो आहे। जेकॾहिं माण्हू जो क़द आहे एटलीस्ट आहे 5.5 फुट, ऐं ख़ुदि सुसाइड करण वारे माण्हू जा गोॾा जेके आहिनि उहे बेड ते पिया हूंदा। ऐं वरी जेकॾहिं असां स्पॉट ते पहुता हुआसीं ऐं फ़र्श खां मेजरमेंट कराई आहे पखे जी, उहा तक़रीबन थी आहे 7 फुट। जेकॾहिं सुसाइड करे आहे त उनजो लाश टंगियल हुजे हा, उनजो बेड ते छो पियो? सिधो सो मर्डर आहे। पुलिस जी इहो बि ओपिनियन आहे, DIG पीर मोहम्मद शाह जो बि इहो ई ओपिनियन आहे त हीउ मर्डर कयो वियो आहे, मर्डर आहे। मारे ऐं उन्हनि जेको आहे या तार जेका आहे उहा तार कंध में विधी वई आहे। जेको माण्हू को सुसाइड कंदो आहे त उनजी हीअ जेका ज़बान आहे उहा ॿाहिरि निकिरी वेंदी आहे, अखियूं जेके आहिनि पंहिंजी जॻह छॾे वेंदियूं आहिनि ऐं ॿाहिरि निकिरी ईंदियूं आहिनि। असांजे तक़रीबन 20 सालनि जो तजुर्बो आहे वकालत जो, तो इन्हीअ में का अहिड़ी सुसाइड त मां त चवां त इहा इट इज़ इम्पॉसिबल आहे, इहो थी नथो सघे त का सुसाइड थी आहे। CCTV जूं फुटेजूं बि मिसमार कयूं वयूं आहिनि, उहे ज़ाहिर ई नथियूं कयूं वञनि। DNA रिपोर्ट न कई वई आहे। फ्रांसिक जेका आहे उहा उनजी माना या वरी उनजे पोस्टमार्टम जा जुज़ा वग़ैरह उहे बि जेको आहे यकदमि उन्हनि जो नथो कयो वञे, त पोइ इन में छा माना? जेके उनजा बॉडी मां जुज़ा वरिता विया आहिनि उहे मोकिलिया विया आहिनि कराची, ऐं इनशाला चंद ॾींहंनि में उनजी रिपोर्ट केमिकल एग्ज़ामिनर जी अची वेंदी। कुझु सहूलियतूं हैदराबाद में हुयूं, कुझु सहूलियतूं हैदराबाद में न हुयूं, उन्हनि खे
सहूलियतुनि जे बजाए उहो कराची सेंड कयो वियो आहे उन्हनि खे। इनशाला चंद ॾींहंनि जे अंदरि अंदरि उहा रिपोर्ट आहे, रिपोर्ट जो इंतज़ारु आहे, उहा अची वेंदी इनशाला। ही नाहक क़तलु थियो आहे, इहो क़तलु इनशाला जेको आहे असां आख़िर हद ताईं पुॼंदासीं। सिंध जा बाशऊर वकील, ही नौजवान आहे, नौजवान जो क़तलु आहे, ही हिकिड़े इंसान जो न आहे क़तलु, हिकिड़ी सॼी इंसानियत जो क़तलु आहे। इन में हैदराबाद जो सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट पाण उन कांग्रेस वरितो आहे ऐं उन रिपोर्ट तलब कई आहे कंसर्न SHO SP खां अलॉन्ग विथ प्रोग्रेस रिपोर्ट। ॾिसूं हू पुलिस छा रिपोर्ट ॾिए थी। इनशाला असां आख़िरी हद ताईं विढ़ंदासीं पंहिंजे हक़ खून लाइ, पंहिंजे इन कातिलनि खे जेसीं ताईं असां मंज़र आम ते न आणींदासीं, उन्हनि खे फाही फंदे ताईं न चाढ़ींदासीं, तेसि ताईं असां सुकून सां न वेहंदासीं। इहो ईअं सम्झो कि इंसानियत जो क़तलु थियो आहे। इन नौजवान माण्हुनि में एॾो ताव पखिड़िजी वियो आहे त हीअ जेके नौजवान असांजा वञनि था तालीम हासिलु करण लाइ, उते उन्हनि जा लाश मिलंदा। जीअं लाड़काणे जो वाक़ियो आहे, जीअं हैदराबाद जो नायला रिंद जो वाक़ियो हो, ये तो काफ़ी जेके फेमस केस आहिनि तव्हां बि ॾिठा हूंदा। इनशाला क़तल आहे, कातिल खे आख़िर अंजाम। असां सां मौजूदु आहे नौजवान जंहिं हिन केस जी पोइवारी कई ऐं अशफाक़ शहर जे जेको खून आहे उन जे बारे में हक़ीक़तूं बहितर ॼाणनि। नालो छा आहे तव्हांजो? आबिद हुसैन नालो मुंहिंजो। छा थियो वाक़ियो? असांखे इंफॉर्मेशन मिली त हे शइ थी आहे, असां वाक़े ते पहुतासीं ऐं क्राइम सीन ॾिठोसीं। क्राइम सीन खे ॾिसी करे असांजी जेका पर्सनल जजमेंट हुई त इहो सुसाइड न आहे, मर्डर आहे। उहा ॻाल्हि जेका पखे जी लेंथ हुई, छत जी लेंथ हुई, बेड जी पोज़ीशन हुई ऐं जेका वायर हुई कंप्यूटर वारी, उनखे ॾिसी करे असांजी पर्सनल जजमेंट हुई त इहे सुसाइड न आहे, इहे मर्डर आहे। ऐं क्राइम सीन पाण ॻाल्हाए पियो, उनखे ॿार बि जज करे सघे पियो। त असां चऊं पिया त जेके इन केस खां पोइ जेका इंफॉर्मेशन वई त पुलिस एतिरो कोऑपरेट कोन पई करे। असांजो चवणु आहे त उन एरिया में CCTV कैमरास बि मौजूदु आहिनि, उन ते वर्किंग कई वञे। JIT जेका नाले मात्र JIT ठही आहे, उन में सुठा माण्हू डिफरेंट डिपार्टमेंट्स जा माण्हू एड कया वञनि। असांजी त इहा बि घुराए त उन में सिराज लाशारी जहिड़ा ऑनेस्ट माण्हू एड कया वञनि जेके न्यूट्रल थी हिन ते कमु कनि। असां त FIR नामालूम कराई आहे त कंहिं हिक रुख में उहा न वञे, उहा मुख़्तलिफ़ डायमेंशन खां उनखे ॾिसे, केर बि बेगुनाह उन में न एड थी सघे। बाक़ी जदीद दौर आहे, उन में CDR ते वर्किंग थियणु खपे ऐं डिफरेंट कालूं आहिनि, उन्हनि की जी रिकॉर्डिंग डिफरेंट कंपनीज़ खां वठी वञे, मोबाइल जेके ट्रेसिंग में अचनि था पिया, जियो फ्रेंसिंग ते कमु कयो वञे। इहे डिफरेंट पहलू आहिनि जेके हिन जदीद दौर में इन शइ खे कंक्लूड करे सघनि था। बाक़ी त ॿियो आहे हवाल प्रोग्राम ऐं जेका नज़र इहो सम्झो था त हिन खून खे लोहण जी कोशिशि पई कई वञे। असां चवंदा त हर शइ मौजूदु आहे त पोइ उन में सुस्ती छो आहे। ऐं उन में जेको आहे असांजा हिमल ताईं जेके मेडिकल जा जुज़ा आहिनि, लेबोरेटरी जे पोस्टमार्टम थियण खां पोइ उहे अञा उते पिया आहिनि। पुलिस हिमत कंहिंखां बि पेरेंट ताईं कोन पहुती आहे, उन्हनि खां बयानु कोन वरिता या अहिड़ी काई शइ कोन थी आहे। त जेका उन्हनि जी गिरफ़्तारी ॾिसूं था त उन मां लॻे थो त कंहिंजी इन्वॉल्वमेंट आहे ऐं हिनखे छो थो सुस्त कयो वञे। त असांजी इहो आहे त जीअं कोरिजो साहब उन्हनि जो नोटिस वरितो, असां उन्हनि जा तमामु मशहूरु आहियूं। त उन एॾे वॾे वाक़े खां पोइ कंहिं बि वॾी पर्सनैलिटी जो या वॾे डिपार्टमेंट जो को अहिड़ो कोन आयो जंहिंमें कल्ह असांखे इहा शइ मिली आहे। मलीर बार जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जन इहा स्टेप खयूं। उन में ठरी मीरवा जी जेका बार आहे उन्हनि जी हैदराबाद में आहे। तमामु मिटनि माइटनि जो त कोऑपरेट आहे, पर असां सिस्टम खे प्रोसेस खे त क्रॉस कोन था करे सघूं न। उन में त असांखे सिस्टम जी ज़रूरत पवंदी त उनखे एक्सपीडाइट कयो वञे। उन में असांजी इन्वॉल्वमेंट बि क़ाबिल क़बूल न हूंदी। उहो चवंदा असां पंहिंजे हिसाब सां कयूं था। असांजी घुर, असांजो एतमाद इन शइ ते आहे त इनखे तेज़ी थींदी त असांजो यकीन थींदो त इहा शइ थिए थी प्रोसेस में ऐं प्रॉपर थिए पई। नाज़रीन, हींअर असां घर में मौजूदु आहियूं त हिकिड़ो गभरू नौजवान कहिड़े तरीक़े सां हुनजो खून कयो वियो ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि त उन खां पोइ कहिड़े तरीक़े सां हुन खून खे रंग ॾिनो वियो। हिकिड़ी अमड़ जेका पंहिंजे बचिड़े खे संवारे सींगारे हिकिड़ो वकील थियण जे लाइ, डॉक्टर थियण जे लाइ मोकिले थी ऐं उहो इहो चाहे थी त मुंहिंजो पुटु हिकिड़े ॾींहुं हिकिड़े उहिदे ते पहुचंदो, पर अफ़सोस जो मक़ाम आहे त वरी उते लाश पहुचनि था। छा तोखे ख़बर पई, कीअं तोखे इतलाह मिलियो त तुंहिंजे पुट सां इहे वाक़ियो पेश आयो? अब असां राति के कचहरी करे ॻाल्हायो अथई, न को परेशान हुयो न का ॻाल्हि मूंसां कई। मूंखां पुछियईं त ख़ुशि ख़ैरु सभु ख़ैरु आहे ॻोठ में, अमी ख़ैरु आहे? त मां पुछियोमांसि त कमल घर ईंदे चई मां आज सुबुह अचर ते अचां थो पियो। त मां चई ख़ुशि ख़ैरु सभु सही आहे, ख़ैरु लॻो पियो आहे नी। मां चयो हा, तूं कॾहिं सही कर ॻाल्हि मूंखे ॿुधाए त अचें थो ॻोठ? चई हा मां सुबुह अचां थो पियो। को न परेशान हुयो न का हुनखे का डेली ॻाल्हाईंदो, डेली ॻाल्हाईंदो, हर वक़्तु ॻाल्हाईंदो। वरी सुबुह खे बि ईअं पियो हिनजो दिलि हुयसि।
बच्चे जी हाणे कहिड़ी ॻाल्हि था कयो त दिलि माउ असां कीअं न हूंदी असां हर वक़्तु परदेस ते रहनि बच्चा असां चऊं त घोट थी असांजो मुंहिंजो संभरी वियो जॾहिं थेला खणी मुंहिंजो उहो अच्छे कपिड़े में आयो त छा असां हशर हुआसीं मुंहिंजे ॿियनि बच्चनि ते बि प्रेशर पहुची वियो आहे कोई तालीम बर्बाद थी आहे तुंहिंजी दिलि माउ जी छा थी चए त छा हुन त मुंहिंजे कातलनि खे जल्दी अफ़वाही अचे कातलनि खे ज़रूरु ज़ाहिर कयो वञे ड्रामो ठाहे विया त इहो ई भाउ खे ॿुधायो अथनि त तव्हांजे भाउ ख़ुदकेशी कई आहे इम्तियाज़ हुते मथां वियो त ख़ुदकेशी बि नही वाइर हर शइ हुनजी परे अंच जो फ़र्क़ु ऐं पखे जो फ़र्क़ु आहे त उहो कीअं थो फाहो खाए त मसां का कावड़ करे बेड पियो आहे हा बेड पियो आहे हर शइ ॾाइण चाहे वारे विया आहिनि सिजदो निमाज़ वारे सिजदे में फ़ोटू आयो आहे इहो कीअं थो थी सघे इहो ज़ुल्म आहे पैसा खाधा आहिनि असांजे इहो खून लोड़ींदा उन्हनि जे बचनि सां ईअं थींदो उन्हनि सां ईअं ज़ुल्म थींदो जीअं असां सां ज़ुल्म थियो आहे हिनमहिल मोटी अचिणो हो या हिकु ॿिनि ॾींहंनि में वापसि बि अचे नी मोकलूं थी वियूं मोकलूं थी वियूं हुनजा पेपर हर शइ ख़तमु पूरा थी विया हुनजा सभु दोस्त बि हलिया विया असां वञूं था हिन बि चयो मां बि निकिरां थो अञा ॿ दोस्त मां सां आहिनि ईद जा मां लटा हिन जी शादियूं मोड़ा मां तव्हांखे खणी ॾेखारियां त मां पुट जी शादी कराईंदसि त मां ॾे उन जो लाच आयो मुराद अली शाह खे रड़ियूं करे चवां थी पंहिंजे बच्चनि वारो त मूंखे इंसाफ़ वठी ॾे 8 ॾींहं गुज़रनि दे न मुंहिंजे जी रिपोर्ट थी मिले न का पुलिस जी एक्शन खणे ईअं छो थियो वियो आहे चौथे साल में बच्चा अचनि था कुठा वञनि था उन लाशनि जा तोहफ़ा अचनि था ईअं छो थो थिए कहिड़ी उमेद आहे असां ग़रीब असां पढ़ायोसीं पेट खे गोॾा ॾेई ॿकरियूं चारे मुंहिंजो मुड़ुसु प्राइमरी मास्तर हो मां 4 बच्चा मुंहिंजा पढ़िया पिए त असां मंज़िल ते पहुचूं त उन जो मूंखे लाश थो मिले मां हिन महिल जे टाइम ते सुती पई आहियां त मुंहिंजे पुट इहा ॻाल्हि कई आहे के CCTV हूंदियूं आहिनि जंहिंमें ख़बर पवंदी आहे केरु आयो केरु वियो चवंदा उहे बि लही मिटी करे ॾिस इहा बि का ख़बर नथी पए हथ सां ज़ुल्म थियल आहे असां सां ना हक़ थियल आहे हेॾे शहर में CCTV कीअं न हलंदियूं हुजूं हेठां शॉपिंग मॉल आहे हथ सां असां ना हक़ थियल आहे हर शइ ले मिटी करे आहिनि कंहिं शइ जी ख़बर न आहे पहिरां ड्राइव सभु कुझु आराम सां कातलनि करे विया आहिनि हुनजो मोबाइल हर शइ अहिड़ो डिलीट करे विया आहिनि हुनजी हर शइ ईअं करे विया आहिनि को सबूत न मेटा वॾी साज़िश सां अबा मारियो वियो असांजी न ग़रीबनि जी दुश्मनी कंहिंसां मुंहिंजो मुड़ुसु प्राइमरी हितां मां ॿार पढ़ाए घर अचे घर खां उते ई वञे असां काॾे न वञूं असांजो बच्चो पढ़ियो पिए तालीम पे हुन पंहिंजी हासिलु कई हुन इनाम खयां घणा हुन पोज़ीशन हाणे कोई कॉम्पिटिशन सुवालनि जवाबनि में बि माना नंबर खयईं फेसबुक ते न त मां डिॼंदी पई रहां मतां असां ग़रीब आहियूं पुट तुंहिंजे का को जलन करे तूं फेसबुक ते न ॾे चई अम्मा मां पंहिंजी महिनत जी कमाई कई आहे मां छो था मुंहिंजे लाइ को जले मां चयो असां ग़रीब आहियूं ईअं न कर इहो भला वकील थियण जो ख्वाबु कंहिंजो हो त हो पंहिंजो चवंदो मां जज थी ॾेखारींदोमांइ अम्मा मां लाइब्रेरी वञा त वरी इहो पुछां मां चयो तूं मंझंदि जे टाइम काॾे वेंदो आहीं या छा कंदो आहे उहो बि मां बचे खां पुछंदी हुअसि त हर दोस्त अंग्रेज़ी बि सिखंदो हर शइ अंग्रेज़ी जा सेंटर वरितल आहे हुनजा 2 साल पूरा उहो अंग्रेज़ी जा सेंटर वरिता अथई असां उहो सॼो उन्हनि जे ॿाहिरि मुल्क छा तोसां कॾहिं को ॾुख का परेशानी कुझु बि न ॿुधायो अथई का ॻाल्हि न न न न न माउ खां त न लिकाईंदो इहा ई त साड़ असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जो आहे त कॾहिं बि न लिकायो अथई न मामनि खां न चाचनि खां वॾो भाउ हुअसि अजनेर उन खे बि का शेर न कई अथई ॿियो डॉक्टर भाउ हुअसि उन सां बि का ॻाल्हि न कई अथई त असांखे जे ॾियण चवनि छो था त इहो फायो खाधो आहे इन एॾो राहिमी एॾी हिकिड़ो मारे हथूं वरी उन खून खे लोण जे करे सभु साज़िश कई वई आहे अबा ॿिया तोखे घणा पुट 4 हिनजी माना शादी थियणी शादी छणी हिनजी ईद ते मंगणी वग़ैरह कराई मंगणी थियलसि हेॾी सारी तयारु ज़ाल वेठी आहे उन जी सभिनी खे मां ईअं ई चवां पई मां 1000 ईद ते ईंदो मां बचे जी शादी कराईंदसि मुंहिंजी लटा गंढियूं हर शइ मुंहिंजी तयारु पई आहे जेको थिए त न हो त चए यार शादी मूंखे न कर न न न न चवंदो ईअं न चवंदो मालिकनि सां बि राज़ी अगली ईद ते ख़र्चूं ॾेई वियो आहे सावरनि खे हर गिफ्टियूं खणी वियो आहे हर शइ राज़ी आहे मिड़ई दुश्मन था चवनि त तो ज़ोर पे रखियो या छा पे कयो उहो चवंदो तव्हांजे अबा अम्मी जे ख़ुशीअ मां बि बीमार हूंदी हुअसि मूंखां कमु न थींदो पोइ चवंदो अम्मा तुंहिंजी मर्ज़ी आहे उहा तुंहिंजी छा थिए जेका भेण जी हा भाणे जी मुंहिंजे सौट जी बि धीअ पंहिंजो पाण में हुअसि मुंहिंजी धीअ उन वटि पहिरियल आहे आख़िर तोखे कहिड़ी ॻाल्हि थी सम्झ में छो थी लिकाए
इहा ई त सम्झ नथी अचे नी असांखे। ॿिए पासे ख़रीद थी वई आहे, ख़रीद थी वई आहे, डॉक्टर बि अबा ख़रीद थी विया आहिनि जो 8 ॾींहंनि में असांखे रिपोर्ट नथी मिले। डॉक्टर बि ख़रीद थी विया आहिनि, हर शइ असां बेपहुचूं, असां किथे हिन ॾाणनि खे पहुची नथा सघूं, असांखे इंसाफ़ खपे। तव्हां छा थियो हुनजा? मुंहिंजो भाउ हुयो, तोसां त कॾहिं ॾुख सूर पियो न? कॾहिं बि न। असां सां हमेशह मूंसां हिकु भेनरुनि वारो न, हिकु दोस्ती वारो सिलो मूंसां निभाईंदो हुयो मुंहिंजो भाउ। हर ॾुख सुख जी ॻाल्हि हर मूंसां शेयर कंदो, कॾहिं बि अहिड़ी काई ॻाल्हि न ॿुधाई, हमेशह खिलंदे मूंसां मिलंदो, खिलंदे जुलंदे असां सां खून लोण लाइ ॾिनो अथनि, कातिलनि अहिड़ो रंग ॾेई ॿियो छा कयो आहे। असांजी न कंहिंसां दुश्मनी ही न असांजी कंहिंसां ई, असां न वापारी थिए न असांजी इन शहर में ॿिए कंहिंसां वास्तो हो न कुझु हुयो। पुलिस DIG सभु कुझु ख़रीद थी वियो आहे, सभु कुझु दुनिया वसां आहे। असां ग़रीब आहियूं, एतिरा बि ग़रीब न आहियूं इन कातिलनि ताईं पुॼी वेंदासीं। बाक़ी असांखे सिंध सां IG खे सभिनी खे इहा ई अपील आहे त मुंहिंजे भाउ जो खून न लोड़नि ऐं जेको आहे सो न ई लोण ॾींदासीं। जंहिंखे दुनिया जी पैसे जी ज़रूरत आहे त उहो खोले ॿुधाइनि। अचो सम्झी हर को पंहिंजे भाउनि वारो आहे, भेनरूं आहिनि। मुंहिंजे भाउ जो खून ईअं छो था लोड़िणा? निमरता ने बि लाश माइटनि जो आयो 4 साल में, असांजे भाउ खे बि ईअं लाश छो मिलियो? असांजो भाउ इंसाफ़ परस्त हुयो। पोइ बचनि खे केरु पढ़ाईंदो? अॼु खां अॻिते केरु पढ़ाईंदो? असांजी औलाद कीअं सुधरंदी? घर वेहा रहे, मां मज़ूर कयां, मां इन्हनि खे तालीम नथी ॾियाराए सघां, मूंखे एॾो भउ आहे। हाणे एतिरो ख़तरो थी वियो आहे, हमेशह पढ़ियल लिखियल नौजवान जा छो था लाश अचनि? आखिर छो पुलिस एतिरी, सिंध जी पुलिस एतिरी पोइते छो आहे? छो ख़रीद थी वई आहे एतिरी पुलिस? छो नथी कुझु? ये पैसा खाधा गरीब जो ॿार मुआ त हुननि कुझु बि न आहे, कुझु बि न आहे, ग़रीब ॿार मुआ कुझु कख बनी बीणो न कयो अथनि। छो डॉक्टर आख़िर ख़रीद थी विया आहिनि? छो न रिपोर्ट ॾियनि पोस्टमार्टम जी रिपोर्ट? 8 ॾींहंनि में पोस्टमार्टम जी रिपोर्ट छो नथी अचे? कंहिं अमीर जो पुटु मरिया त जल्दी अची वञे, छो आहे? 24 कलाकनि जे अंदरि अची वञे। सभिनी खे असांजी अपील आहे, असांजे भाउ जो खून प्लीज़ ख़ुदा रा न लोड़नि, न लोड़नि। 7 ॾींहं गुज़रण बावजूद काई बि रिपोर्ट न आई आहे। उनखे एतिरो असां सां ज़ुल्म छो कयो वियो आहे? असां बेगुनाह CCTV गुम कयूं, सॼो डिलीट कयो वियो आहे, हर शइ। असांजो भाउ इंसाफ़ लाइ पाइण वियो, उनखे इंसाफ़ नथो मिले। इंसाफ़ लाइ पाइण वियो, इंसाफ़ नथो मिले। आख़िर इहो रंग छो ॾिनो ख़ुदकशीअ जो? 4 साल में आख़िर असांखे इहे तोहफ़ा छो था ॾिना वञनि? असां कहिड़ो पोज़ीशन खणंदो अचे, डिग्रियूं खणंदो अचे। असांजे भाउ जी बहितरीन पढ़ाई, असां एतिरी त दिलि हुई, हमेशह नंबर खणंदो ईंदो, पर बचपन खां असां वटि इनाम पिया आहिनि, बचपन खां वठी इनाम पिया आहिनि। एतिरो त होशियारु ऐं नौजवान ऐं होशियारु शागिर्द हो असांजो। घणियूं भेनरूं? असां 3 भेनर आहियूं, ॿिनि जी शादी थियल आहे, 3 नंढड़ी आहे। असां न कंहिंखे निज़ायो, असांजे ख़ुशियुनि में छो ज़हर मिलायो वियो? आख़िर असां हुनजी शादीअ ते संभल, असां मिसकीन, असां ग़रीबनि सां अहिड़ो न, आख़िर छो थियो आहे? असां इंसाफ़ परस्त आहियूं। DIG वज़ीर आज़म सभिनी खे वज़ीर आज़म खां अपील कंदासीं, असांखे इंसाफ़ खपे। पुलिस छो ख़रीद थी आहे? आख़िर छो विकामी वई? डॉक्टर विकामी विया, हर शइ में छो चुप? असांजो लीडर सभिनी में सुहिणो, असांजो ॾहनि जो मटो हिकु न हो, असांजो ॾहनि जो मटो। अपील IG खां बि अपील, असांखे हक़ खपे। नाज़रीन, हिकिड़ो शाइर आहे त झुगी असांजी कखनि पननि जी, नज़र उन में बि दुश्मननि जी। ऐं ख़िज़ां जे मौसम कलियूं न आंदियूं, ॿार आंदा पुटनि जा लाशा। त उहे माण्हू जेके पंहिंजे बचड़नि खे पढ़ाए संवारे सींगारे ऐं कशाला करे लोड़े लोड़े हारपा करे पंहिंजनि बचनि खे पढ़ाइनि था, ऐं उतां हिकिड़े डॉक्टर, इंजीनियर, हिकिड़े वकील, हिकिड़े जज जे बजाए घर में लाश थो पहुचे, त तॾहिं हिकिड़ो अर्श ॾरी थो पए, तॾहिं हिकिड़ी क़यामत अची थी वञे, तॾहिं ॼण धरती जेका आहे उहा फाटी थी पए। ऐं उन माउ जे दर्द खे, उन्हनि भेनरुनि जे ॾुख खे तव्हां कॾहिं बि मापे नथा सघो, उन जो सेक, उन जो तव तव्हां कॾहिं फील नथा करे सघो। जिथे बाहि लॻंदी आहे उहो ई हंधु सड़ंदो आहे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त हिन मासूम जो न सिर्फ़ु क़त्लु कयो वियो, न सिर्फ़ु हिन जो राय गुनाह खून कयो वियो, हिकिड़नि वालदेननि जे ख़ुशियुनि खे ख़ाक कयो वियो, पर उन खे हिकिड़ो ॿियो अलॻि रंग ॾिनो वियो त जीअं हिन खून खे लोड़े सघिजे। कैमरामैन शबीर जोगी ऐं ज़ेब अलीअ सां शौकत नूनारी, सिंध TV न्यूज़, ठरी मीरवा।